अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। काफ़ी कैंडिडेट्स जी क्वेरी अची रही आहे त असां ऑल कैंडिडेट आहियूं ऐं असां जेको आहे अप्लाई नथा करे सघूं, असां अप्लाई कीअं कयूं। जेके ऑल कैंडिडेट्स ऑलरेडी पढ़ी रहिया आहिनि उहे जेको आहे पंहिंजे सेम NIC ऐं जेको उन्हनि जो LMS अकाउंट जो पासवर्ड आहे उन सां लॉगिन करे हू अप्लाई करे सघंदा। पर हू जेको लॉगिन कंदा उहो पंहिंजे LMS वारी साइट ते न वेंदा, बल्कि एडमिशन वारी साइट जेका आहे सिंध यूनिवर्सिटी जी admission.usind.edu.pk जेका तव्हांखे नज़र अची रही आहे, तव्हां इन ते वञी पंहिंजो सेम NIC ऐं सेम तव्हांजो जेको लॉगिन पासवर्ड आहे तव्हां उहो लॻाईंदा त तव्हांजी जेको आहे एडमिशन में नेक्स्ट ईयर जे लाइ अप्लाई थींदो। जीअं ई तव्हां हिते लॉगिन ते क्लिक कंदा ऐं तव्हांजी जेका डेटा आहे तव्हांजो CNIC ऐं तव्हांजो पासवर्ड उहो लॻाए करे तव्हां लॉगिन ते क्लिक कंदा त ही ॾिसो तव्हांखे हिन तरीक़े जी ऑनलाइन एडमिशन फॉर्म फॉर दी एकेडमिक ईयर 2024 जेको आहे शो कंदो ऐं उन खां अलावा अप्लाई फॉर चूज़ डिग्री प्रोग्राम। ही ॾिसो तव्हांखे बैचलर ऐं BS थर्ड ईयर ॿई प्रोग्राम शो करे रहियो आहे। बैचलर जेको आहे इंटरमीडिएट वारा ऐं जेको BS थर्ड ईयर 14 ईयर ऑफ एजुकेशन जिन्हनि जी कंप्लीट आहे उहे इन में वञी अप्लाई कंदा। तो जेके कैंडिडेट्स फर्स्ट ईयर में पढ़ी रहा है उहे रीअप्लाई करण चाहिनि था तो उहे एडमिशन वारी वेबसाइट ता वञी रीअप्लाई कंदा। जो मां जेको आहे पुराने सेम पोर्टल अकाउंट ता जेको मुंहिंजो NIC जेको पासवर्ड आहे उहो मूं यूज़ कयो आहे त मां सिंध यूनिवर्सिटी जी जेको आहे ऑनलाइन एकेडमिक ईयर 2024 जो फॉर्म फिल करे सघां थो। ईअं ई तव्हां जेके ऑल कैंडिडेट्स आहियो तव्हां पंहिंजो फॉर्म ईअं फिल करे सघंदव। उम्मीद था कयूं थी तव्हांखे इंफॉर्मेटिव वीडियो ज़रूर पसंदि आई हूंदी। मज़ीद अहिड़नि वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ जेका हर नई वीडियो तव्हां तां पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।